जी नाज़रीन, खानपुर न्यूज़ खानपुर जे अवाम जी ख़िदमत में हाज़िर खानपुर एमएनए मीर आबिद खान भयो जे ॾिनल स्कीम ते खानपुर शहर जे मेन बस स्टैंड खां शहर तरफ़ ईंदड़ रस्ते ऐं मीराणी पाड़े गर्ल्स प्राइमरी स्कूल खां अॻूणे काउंसलर लियाकत सेठार जे घिटी ऐं अबड़ा पाड़े में पेवर ब्लॉक जो कमु थिए पियो, जंहिंजो ठेकेदार अशरफ आराई पेवर ब्लॉक जे कम में नाक़िस मटीरियल ऐं कम एस्टीमेट खां हटी कटौती करे पेवर ब्लॉक जे हेठां पत्थर जो बेड विछाइण जी जॻह ते सिर्फ़ु मिटी विझी मथां पेवर ब्लॉक हणे पियो ऐं पत्थर जो बेड न पियो लॻाए, जंहिं सबबु नओं लॻंदड़ पेवर ब्लॉक हिकु राति अंदरि ई पटिजी वियो आहे। बस स्टैंड जे दुकानदारनि जो चवणु हो त असां ठेकेदार अशरफ आराईअ खे राति चयोसीं त अवां पत्थर जो बेड विछायो, पर ठेकेदार हिकु बि न ॿुधी, जंहिं सबबु हिकु ट्रक गुज़रण सां ई रोड पटिजी वियो आहे। ॿिए तरफ़ शहर जे घिटियुनि में वरी न पत्थर जो बेड पियो विछायो वियो आहे ऐं न ई वरी पासनि खे सीमेंट सां बंदि कयो पियो वञे, जंहिं सबबु पेवर ब्लॉक पटिजी रहियो आहे। खानपुर वासिन एमएनए मीर आबिद खान भयो, अॻूणे एमपीए मीर बाबल खान भयो ऐं रोड्स खाते वारनि खां मुतालबो कयो आहे त ठेकेदार अशरफ आराई पारां खानपुर में थींदड़ पेवर ब्लॉक जे कमनि में गैर मयारी कमनि जी जांच करे करप्शन कंदड़ ठेकेदार अशरफ आराई जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।